Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम आपको ये बताने वाले क्लास 2 सिंधी हाँ हम इसको पढ़ेंगे सिंधी। आप चैनल पे न्यू हो तो सब्सक्राइब जरूर करना और नहीं हो तो लाइक जरूर करना। अब हम इसको शुरू करते हैं। सबक नाम बरसात। बरसात आया मूंखे मी बारिश आई वसकारो ब चवंदा आहिनि। कॾहिं ब वसी सघां थी सावण जी मुंद में ख़ासि वसंदी आहियां। मूंखे माण्हू अल्लाह जी रहमत चवंदा आहिनि। आसमान ते कारा काकर ॾिसो त सम्झो अचण वारी आहियां। माण्हू पखी गीत जानवर वण ऐं ॿूटा मूंखे साड़ींदा आहिनि। मुंहिंजी वसण सां धरती ऐं मां क़िस्म क़िस्म जा गाह ऐं ॿूटा फूटी निकिरंदा आहिनि। मुंहिंजी वसण खां पोइ धरती मां वणन सां सुञाण ईंदी आहे। असीं ॿियो सबक जो पहिरियों बैत पढ़ूं था। तव्हां ॾिसी लओ। बैत सफ़ा आसान आहे, तव्हां हाणे पढ़ी ॾिसंदा आहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों साईं सारा धनी जा आसी गीत ॻाइण सदा अॻियां तेज सिणपुर सदा उपायो जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों साईं जी सारा हमद धनी जा आसी गीत ॻायूं सदा अॻियां तेज सिणपुर नुमायो सदा उपायो जे आ सारो जहां कयो आ पैदा ज़मीन आसमान पकी गीत मिरूं बेशुमार सिज चंद तारा हज़ारों हजार हवा ब पाणी ज़रूरी शयूं उपायो अथसि ये मिलन बि मुलूं वॾाई सदन सां जा वॾा थिया बयान न ताक़त रखी थी असांजी ज़ुबान असांखे ॾी शाल साग सो धणी करूं यादगिरी सदन सां ता घणी। तव्हां असांजे चैनल खे ज़रूर सब्सक्राइब करो। नया चैनल ते हो त ज़रूर सब्सक्राइब करो। लाइक ज़रूर करो ऐं पोइ कमेंट्स ॾियो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं गॾु सिंध सलामत साथ सलामत।